हज़रत बि अवां सां ख़बर शेयर कंदासीं। दादूमा सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबबि नौजवान जे फ़ौत थियण वारे मामले में केस में नामज़द टिनि डॉक्टरनि जी हिकु लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे। मूंखे अपडेट कंदा हलूं। दादूमा सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना ग़फ़लत सबबि नौजवान जे फ़ौत थियण वारे केस में नामज़द टिनि डॉक्टरनि जी हिकु लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अदालत डॉक्टर नियाज़ चन्नो, अतीक जांबरी ऐं आसिफ़ मलकाणी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं तारिक लिगारी खां। जी तारिक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी तारिक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी दादू जे फर्स्ट एडिशनल सेशन जज में जेको आहे कुझु ॾींहं अॻु फौत थी वियल जेको जावेद पौड़ हुयो उनजो जेको फौत थियण वारे वाक़े जी जो केस दादू सिविल अस्पताल जे टिनि डॉक्टरनि मथां दाख़िल कयो वियो गिफ़लत जो, उनमें अॼु टई डॉक्टर जेके आहिनि उन्हनि जी ज़मानत जी दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें डॉक्टर अतीक जावरी, डॉक्टर नियाज़ चन्नो ऐं डॉक्टर आसिफ़ मलकाणी उन टिनी ॼणनि जी फर्स्ट एडिशनल सेशन जज दादू जी अदालत जावेद पौड़ जे फौत थियण वारे केस में हिकु लख रुपयनि जी मुतलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत जेका आहे उन पारां केस जी ॿुधणी जेका आहे उहा मुलतवी कई वई आहे 24 तारीख़ ताईं। हीउ जेको केस आहे उहो डॉक्टरनि जी गिफ़लत सबबि नौजवान जावेद पौड़ फौत थियो, जंहिंजो अदालत जे हुकुम ते टिनि डॉक्टरनि सिविल अस्पताल दादू जा 3 डॉक्टर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। अॼु फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में उन्हनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जंहिंमें हिकु लख रुपयनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। जी ठीक है तारिक, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।